सिंध जो बबर शेर फनकार लखे माण्हुनि जे दिल ते राज कंदड़ उस्ताद जलाल चांडियो। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो ऐं सिंध जो शेर बि सॼो वेंदो आहे, जंहिं यकतारे चपड़ी ऐं सिंधी मौसीक़ी खे तमामु घणो रंग ॾिनो। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो जे विछोड़े में हज़ारे माण्हू शरीक थिया। फुल नवां जतोई मिठाणी ॾेपारा सभु सोग में बंदि थी विया। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो जे विछोड़े हज़ारे अखियूं आले करे विधियूं। सॼी सिंध मां छा पूरे पाकिस्तान मां उस्ताद जलाल चांडियो जे ओचितो जॾहिं मौत जी ख़बर पई त पूरो पाकिस्तान जी अवाम, सिंध तोड़े पंजाब, बलूचिस्तान तोड़े सरहद, हज़ारे चाहींदड़ उस्ताद जलाल चांडियो जी मयत ते जनाज़े निमाज़ ते अची पहुता। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो उहो फ़नकार आहे जंहिंखे मनता तौरु हर फ़नकार मञंदो आहे। उनखे केतिरा ई एवार्ड मिलिया, पर संदसि ॾुख अञा ताईं दिलि में वेठल आहे। दोस्तों, कराची में डॉक्टर तरफ़ां खेसि घणी बचाइण जी कोशिशि कई वई, सभु कोशिशूं नाकाम थी वियूं उस्ताद जलाल चांडियो जे खे बचाइण जे लाइ। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो खे ॿई गुर्दा ख़तमु थियण करे अस्पताल में दाख़िल करायो वियो। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो 3 सालनि खां गुर्दनि जी बीमारी में मुब्तला हो। जॾहिं संदसि मड़ अबाणे शहर फुल में पहुतो त फुल में कहराम मची वियो। हज़ारे माण्हू आख़िरी दीदार लाइ संदसि रहाइशगाह ते पहुता। दोस्तों, जॾहिं उस्ताद जलाल चांडियो जी मयत एम्बुलेंस में पहुती त हज़ारनि माण्हुनि दीदार लाइ एम्बुलेंस खे घेरे करे वरितो। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो लखनि माण्हुनि जे दिलनि ते राज कंदो हो। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो जहिड़ो फ़नकार दुनिया में छा पूरी सिंध में, पर असांजी सिंध में अहिड़ो फ़नकार वरी न पैदा थींदो, न ई को थियो। उस्ताद जलाल चांडियो जी राग ऐं यकतारे चपड़ी जी वजक अॼु ताईं माण्हुनि जे दिलनि में घर कयो वेठी आहे। दोस्तों, जॾहिं उस्ताद जलाल चांडियो जी मड़ पंहिंजे घर पहुती त भाउ कमाल चांडियो बेहोश थी वियो, बेहोश थी किरी पियो। दोस्तों, जॾहिं उस्ताद जलाल चांडियो गुज़ारे वियो त माण्हुनि जो उछगारूं निकिरी वियूं। माण्हू हिक ॿिए सां गले मिली करे तमामु घणो रोअण लॻा। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो जे मड़ मथां हज़ारे माण्हू अची शरीक थिया। नेठ पुलिस खे लठबाज़ी करणी पई। ऐं दोस्तों, केतिरी रश ऐं उस्ताद जलाल चांडियो जे घर ॿाहिरां हज़ारे माण्हू, लखे माण्हुनि जी तादाद अची बि जमा थी उस्ताद जलाल चांडियो जे आख़िरी दीदार लाइ। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो जो माण्हुनि खे एतिरो ॾुख हो त अलाए केतिरा ई परस्तार बेहोश थी किरी पिया उस्ताद जलाल चांडियो जे ॾुख में। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो सबबु माण्हुनि नूरजहां, अतावल्ला खान न्याज़ी, मेहंदी हसन खे बि विसारे छॾियो। दोस्तों, हिन सिंध तोड़े पूरे पाकिस्तान में बहराड़ी शहरनि में सिंधी राग खे ॿीहर उजागर करे छॾियो। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो उहो फ़नकार आहे जंहिं हर सिंध छा पर हर माण्हू जी अखि आली करे विधी। ऐं हू तमामु घणो मुहबती माण्हू हूंदो हो। सखावत जा बि हुनजा तमामु घणा किस्सा मौजूदु आहिनि। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो महिमान नवाज़, ख़ुशगवार मूड में हमेशह रहंदो हो। हुनजो ताक़ ते सदाईं माण्हू मोहबतनि सां हुनजूं कचहरी ॿुधण ईंदा हुआ। उस्ताद जलाल चांडियो अॼु बि हज़ारनि माण्हुनि छा लखनि माण्हुनि जे दिलनि ते राज करे थो। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो जहिड़ो माण्हू हींअर किथां ईंदो सिंध में। अहिड़ो फ़नकार मां ॿियो न ॼणियो, जंहिं सखावत बि ॾेखारी, दोस्ती बि ॾेखारी, संगत सां हर माण्हू सां ख़ुशि मिलंदो हो, हुनमें वॾी आजिज़ी हूंदी। दोस्तों, तव्हां हमेशह ॾिठो हूंदो त ट्रकनि जे पोयां उस्ताद जलाल चांडियो जा चाहींदड़ जेके आहिनि पोयां पेंटिंग करे फ़ोटू ठाराए घुमंदा आहिनि। हुनजी मोहबत में, हुनजी यादि में तव्हां हमेशह ॾिठो हूंदो ट्रकनि ते, बसनि ते हुनजे लाइ गीत, हुनजा दोहिड़ा अञा ताईं माण्हू यादि करे रहंदा आहिनि। दोस्तों, ट्रक हुजे या तेलनि जे मिठा त पोयां ॾिठा हूंदा त उस्ताद जलाल चांडियो जा वॾियूं वॾियूं तस्वीरूं हुनजी यादि में लॻायूं वेंदियूं हुजनि, चाहे उहा ट्रक असांजी सिंध जी हुजे या पंजाब जी, पर हर पूरे पाकिस्तान में उस्ताद जलाल चांडियो जा चाहींदड़ मौजूदु आहिनि। दोस्तों, उस्ताद जलाल चांडियो लाइ दुआ कयूं था त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उस्ताद जलाल चांडियो खे जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाए। दोस्तों, उम्मीद त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे लाइक करे, सब्सक्राइब करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मां आहियां तव्हांजो भाउ नेक मोहम्मद। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी म्यूज़िक स्टेशन ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।